दोस्तों हिन छुरी सां कटींदुमि बिहनि जे कटे खे ऐं अॼु मां ॾही वारा बिह तयारु कराईंदुसि। मुंहिंजे घर अचण वारनि कुझु ख़ासि दोस्त जंहिंखे हिन मां वीडियो में शामिलु कंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि। मुंहिंजे घर जे भर में ई दोस्त आहे, उहो पंहिंजी जॻह ठाराहे पियो। अॼु वरी हुन ॾे हिकिड़ो वांद कई थी आहे। चयुमि त ॾिसूं था हुनजो घर जो कमु केसिताईं पुॻो आहे। मुंहिंजे सोसाइटी में ई आहे साईं अली नवाज़ नूनारी साहब जो घरु, जेको साईं पंहिंजी फैमिलीअ लाइ तयारु कराए रहियो आहे। बहितरीनु शख़्सियत आहे साईं अली नवाज़ नूनारी साहब। अलाह साईं हिन खे ही पंहिंजो घरु बचके ॾे। अलाह साईं हर माण्हू खे पंहिंजे घर जी नेमत अता करे। आमीन सुम आमीन। साईं अली नवाज़ जो त अचु त तोखे मथे जी विज़िट करायां ऐं मथे पहुतासीं। साईं हिकिड़ो कमिरो तयारु करायो ऐं संदुल ते पियल किताबु साईं पढ़ी रहियो हुयो। मूंखे ॿुधाईंदे हिते ॾाढी हवा आहे, तमामु घणो मज़ो पियो अचे सवेरे किताबु पढ़ी रहियो हुउसि। साईं सां कचहरी करे हाल अहिवाल करे जॾहिं मां पंहिंजे घरु वञी रहियो हुउसि त मुंहिंजी नज़र अब्दुल जब्बार सूमरे ते पई, जेको मुंहिंजे घर जे भरिसां ई हिकिड़े घर में कमु करण जे लाइ आयो हुयो। बहितरीनु कारीगर आहे। मुंहिंजे घर जूं 2 अलमारियूं जेके मूं हुन खां ठारायूं, उहे काफ़ी सालनि ताईं अञा ताईं हलंदियूं पियूं ऐं न्यू लॻियूं पियूं। दिलि चयो त हिन घर जो बि तव्हांखे छो न विज़िट कराइजे। अंदरि दाख़िलु थियुमि त माशाल्लाह टाइल मार्बल लॻा पिया हुया ऐं साम्हूं जेकी तव्हां किचन ॾिसो था, हिते अब्दुल जब्बार कमु करण वारो आहे। हीउ सॼो कुझु हिन में भरे करे जॾहिं ॿाहिरि साम्हूं अची वियो मुंहिंजो दोस्त ज़ुएब बहितरीनु ठेकेदार ऐं ठीकनि जा कमु कंदो आहे। राशिद फ़ोन कई, अचो ऑफिस, चांहि बि पीऊं था, कचहरी बि कयूं था। कचहरी करे चांहि पी करे मां पहुतो सिधो घरु। नवां पटाटा जेके तव्हां ॾिसो था, इहे घुराया आहिनि मूं लाड़काणे मां। कराची जी मंडी ऐं बाज़ार में अञा नवां पटाटा न आया आहिनि। इन लाइ दोस्तनि गुज़ारिश बि कई, अर्ज़ु बि कयो त असांखे नवां पटाटा लाड़काणे मां घुराए ॾे। बाइक स्टार्ट करे सिधो मां पहुतुमि गुलशन हदीद। हिकिड़ी थैली फाटी पई हुई, इन जे लाइ दोस्त खे चयमि त यार थाल वग़ैरह खणी आ, त उन में तोखे मां ही पटाटा लाहे ॾियां। दोस्त खे पटाटा लाहे करे सिधो मां ॿिए दोस्त ॾे वञण जे लाइ बाइक स्टार्ट कई। उनजो दरवाज़ो खड़कायो ऐं उनखे बि पटाटा ॾेई करे सिधो मां पहुतुमि इक़बाल ॿुढ़ो जे दुकान ते, जिते मूंखे ज़रूरी कमु हुयो। इक़बाल चयो त यार वेह, मां चांहि तोखे पीआरियां। इक़बाल चांहि घुराई, चांहि पीती ऐं पोइ सिधो मां हलियो हुयुसि रेड़े ते। रेड़े तां मूंखे खीरा खणणा हुया ऐं गजरूं वठणियूं, ॾही बि वठणी। ॾही वठी करे स्कूल जो टाइम थी वियो। मल्हार भॼंदो आयो, हुनखे ॿारनि खे खणी जॾहिं घरु पहुतुसि त बिह बि बॉइल थी चुका हुया ऐं बिल्कुलु हींअर भाॼी हुनजी तयारु थियण वारी हुई। सिधो पहुतुमि बोरची खाने में, ॾही कढियमि ऐं मां ॾहीअ जो रायतो ठाहियुमि। उन में मसाला ॿसाला विधुमि। ॾही रायतो ॾिसो जेको मूं तयारु कयो आहे। उन खां पोइ गजरुनि जा जेको आहे सो छिलड़ लाथा, गजरूं कटियूं, खीरा कटिया। खीरा कटण खां पोइ इहो सॼो कुझु मां विधो फ्रिज में ऐं जॾहिं हेठि वियुसि बोरची खाने में त ॾिठो त बिह वाह वाह मज़ेदार। अली रज़ा जलवाणी, मुंहिंजो कमु पढ़ण ऐं पढ़ाइण सां आहे। नवीद अब्बास करोड़ो, कराची यूनिवर्सिटी में क़ानून जे आख़िरी सेमेस्टर जो शागिर्दु आहियां ऐं गुज़िरियल साल ॾेढ खां हिते कराची में प्रैक्टिस कयूं पिया वकालत जे हवाले सां ऐं सियासी तौरु अवामी तहरीक रसूल अशरफ अली जो जी जेका शागिर्द तंज़ीम आहे, सिंधी शागिर्द तहरीक मर्कज़ी। ॿिन्ही दोस्तनि पंहिंजो तारुफ़ करायो, जेको तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। बहरहाल मानीअ जो टाइम थी वियो आहे ऐं मानीअ सां मंझंदि जी खाइण लॻासीं। दोस्तनि चयो त गगर फाटक हलणो आहे। गगर फाटक साईं शानी सुमरो वटि पहुतासीं, जेको बहितरीनु शख़्सियत आहे, ज़बरदस्त माण्हू आहे। साईं ऐं दोस्तनि खां मोकिलाए सिधो पेट्रोल पंप ते पहुतुमि। पेट्रोल विझराए गाॾी में सिधो जॾहिं घरु वियुमि हथोड़ी करणु, त घर वारनि रहां तयारु कराया हुया। रहां खाई करे हुनजो मज़ो वठी करे सिधो वियुमि बाज़ार में टेबलूं हणी ऐं पोइ वियुमि इक़बाल ॿुढ़े दुकान ते, जिते मूंखे गरम मसालो वठिणो हुयो। गरम मसालो वठण खां पोइ घरु आयुमि, जिते मूंखे वीडियो एडिटिंग करणा हुया।